टेढियल यादि डॉक्टर मुतालबो कयो त जवाबदार खिलाफ कार्रवाई करे खेनि इंसाफ कयो वञे। शहर जे गासी कालू कॉलोनी में डॉक्टर आनंद कुमार जी प्राइवेट क्लिनिक ते औरतन ऐं मर्दन मुबैना हमलो करे तशद्दुद कयो। उन मौके ते डॉक्टर रमज़ान ऐं संदसि घरवारी साफ़ नालो ॿुधाईंदी चयो त हफ़्तो अॻु सोहिया नाले औरत ऐं संदसि ससु वटि आयसि। चयो त न्याणी नर्स आहे जंहिंखे तव्हां पाण वटि क्लिनिक ते रखियो जॾहिं अॻु में ई 2 नर्सूं कमु करे रहियूं आहिनि, तंहिं करे खेनि जवाबु ॾिनो। हुन चयो त ज़ोया ऐं संदसि ससु ऐं कुझु नामालूम मर्दनि क्लिनिक में दाख़िल थी हमलो करे तशद्दुद करे ॻुथा लफ़्ज़ ॻाल्हाया। उन्हनि ज़िले इंतिज़ामिया ऐं इलाइक़नि खां मुतालबो कयो त क्लिनिक ते हमलो कंदड़ ऐं असां मथां बेबुनियाद इल्ज़ाम हणंदड़ औरतुनि ऐं नामालूम माण्हुनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़्फ़ुज़ ॾेई इंसाफ़ कयो वञे।